हर किस्म जी हमदे सना वॾा यानी वाखाण इबादत ऐं बंदगी उनके अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ऐं सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो तन्हा ख़ालिक ज़मीन ऐं आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगम्बर और आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गो नौजवान साथियों, माइक के ज़रिए सुनण वारी इस्लामी माउ ने भेणों, अॼु न जुमे में ख़ुतबे जो उन्वान है समाज जो बिगाड़ असबाब ने इलाज। समाज पूरे की चवाजे जै जगह मथे जै गोठ में जै पाड़े में जै महल्ले में पां ज़िंदगी बसर कयूं था ज़िंदगी गुज़ारियूं था उते कई क़ौमूं कई कुटुंब कई कबीला आबाद वेंदा। किस्म किस्म जा माण्हू जंहिंजूं अलॻि अलॻि तबियतूं अलॻि अलॻि मिज़ाज अलॻि अलॻि रंग रूप टीचर कंहिं हिकिड़ी जॻह मथे जमा थिए उनखे समाज ऐं मुआशरो चवाजे। पां कंहिं हिकिड़े ख़ासि मुआशरे जी ॻाल्हि नथा कयूं, कंहिं ख़ासि समाज जी ॻाल्हि नथा कयूं, बल्कि मुसलमान जा जेतिरा पण समाज आहिनि मुसलमान जा जेकी पण मुआशरा ऐं सोसाइटियूं आहिनि उन मिणी जी ॻाल्हि थिए थी। पंहिंजे अंदरि अॼु केतिरो बिगाड़ आहे, पां अॼु केतिरा ख़राब थी विया आहियूं, पां केतिरो ग़लति रस्ते मथे वञूं पिया ही पां मिणी खे ख़बर अथई है। मुसलमान जी जेको वाट आहे वो इस्लाम जी वाट न आहे। मुसलमान जो रस्तो जेको आहे वो इस्लाम जो रस्तो न आहे। इस्लाम जेकॾहिं पांखे ॾसे थो जे आंखे हिन पासे हलणो आहे त पां हिन पासे वञूं पिया। ही अॼु हक़ीक़त आहे। पंहिंजे समाज जे अंदरि पंहिंजी क़ौम में मुस्लिम क़ौम में मुस्लिम सोसाइटीअ में मुस्लिम समाज में उहो कई बुराई आहे जेको पंहिंजे अंदरि न आहे। ॿियो गुनाह आहे जेको पां नथा कयूं। अल्लाह जा हक़ पां खयूं पिया, पां पिंड जी क़ौम जा हक़ खयूं पिया, पां पंहिंजे समाज जा हक़ खयूं पिया, उहे वस्तु पां छॾियूं नथा। जेकॾहिं पां न्याण वञो त पां इहा ॻाल्हि करे सघूं था जे असीं तौहीद वारा आहियूं, असां में शिरक न आहे, पण इन ॻाल्हि में पण पां 100% सचा न आहियूं। पंहिंजा अमुक अमल अमुक कमकार अमुक कौल अमुक ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजा शिरक जी बू अचे थी। तौहीद जेको हिकिड़ो मज़बूत किलो आहे जंहिं मथे पांखे फ़ख्र आहे, उन तौहीद जूं पण अमुक इटूं जेको आहे पां छाणे विधियूं आहिनि। तंहिंखां बाद नमाज़ आहे, नमाज़ में जेको पंहिंजी हालत आहे पां मिणी खे ख़बर अथई है। हिक ॿिए जा हक़ मुसलमान जा पाड़ोसी जा करो हक़ आहिनि, पंहिंजे मुसलमान भाउ जा पां मथे करो हक़ आहिनि, सॻे भाउ जा करो हक़ आहिनि, भेण जा करो हक़ आहिनि, माउ पीउ जा करो हक़ आहिनि, औलाद जो करो हक़ आहे। उन हक़ में पण पां पाछड़ आहियूं। अने हिकिड़े समाज में जिते पां ज़िंदगी गुज़ारियूं था, ज़िंदगी बसर कयूं था, उन समाज के बनाए में पंहिंजो पूरो रोल है, पंहिंजी पूरो ज़िम्मेदारी है, उन में पण पां पाछड़ आहियूं। बिगाड़ घणो है,
ख़राबी घणी है, मड़े बयान थी पण न सके, पण अज आऊं समाज जी लेवल मथे अमुक ॻाल्हियूं आंखे साम्हूं रखण चाहियां। पहली ॻाल्हि त ई है जे पंहिंजे समाज जे अंदर जेको हिक ॿिए से कुल्फतूं आहिनि, झगड़ा आहिनि, रीसूं आहिनि, इन वस्तु जे कारण पंहिंजे समाज खे घणी त वधारे नुक़सान थी थो। रीस कंहिं पण क़िस्म जी वे, झगड़ो गमे ही झगड़ो हुए, लड़ाई गमेड़ी लड़ाई हुए, पण जरा ब मुसलमान बाप हिन में लड़े था, विड़े था, हथियार खणे था ने हिक ॿिए खे मारिए था, त इस्लाम जे अंदर उन ॿिन्ही जे बारे में चई में आयो आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ल तक़ा मुस्लिमान बिसैफिहिमा फल वल मक़तूल किलाहुमा फिन्नार। ब मुसलमान हथियार खणी हिक ॿिए खे मारे ला करे अचनि, हिकिड़ो क़तल करे वेझे ॿियो क़तल थी वञे, हिकिड़ो मारे वेझे ॿियो मरी वियो, हिकिड़ो कातिल है ॿियो मक़तूल है, अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बोए दोज़ख में, जंहिं मारियो उहो पण दोज़ख में, अने जेको मरी वियो, जंहिंजो खून थी वियो, उहो पण दोज़ख में। साहबा किराम सवाल कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं मारियो खून कयो कातिल है, उहो दोज़ख में वञी, ये ॻाल्हि सम्झे में अचे थी, को न खून कई गुनाह कई, उहो त दोज़ख में वेंदो, पण जेको इंसान मरी वियो, जंहिंजो खून थी वियो, उहो दोज़ख में वेंदो, ये ॻाल्हि सम्झे में नथी अचे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मारजी वियो, जंहिंजो खून थी वियो, उहो हथियार खणी हिनखे मारण आयो हो, ॿिन्ही जी नियत हिकिड़ी जी वई, हुन भैया आऊं धक हणी मारियां, हुन भैया आऊं धक हणी मारियां, पहिरीं धक हुन जो लॻी वियो, ही मरी वियो, हिन जो लॻो त हू मरी वियो, नियत हिकिड़ी वई, इन नियत जे कारण पोइ दोज़ख में वेंदा। ये ख़तरनाकी है जहिड़ा पाण पंहिंजे मुसलमान भाउ मथे हथियार खणो था, पंहिंजे समाज में, पड़ोस में, कुटुंब में, कबीले में कई झगड़ा हूंदा, कई कुल्फतूं हुयूं, जंहिंजे कारण पाण खे नुक़सान थिए पिया। कई पंहिंजा मुसलमान भाउ सुबुह सांझी कोर्ट जा चक्कर कटाइनि पिया, केस मथे केस, केस मथे केस, पुलिस थाणे में वञो त मुसलमान वधारे, जेल में वञो त मुसलमान वधारे, कोर्ट मथे वञो मुसलमान वधारे, हर जगह मथे पाण भरिया पिया आहियूं। मुसलमान ओछो किथे है? जिते मुसलमान वधारे हुअणु खपे उते ओछो आहे। मुसलमान वधारे हुअणु खपे मस्जिद में, ओछे में ओछो मुसलमान आंखे नज़र अचींदो मस्जिद में, जिते खाली 4 ने 6 मुसलमान, तंहिंखां वधारे कि नज़र अचींदा आंखे नमाज में, पण आई कोर्ट मथे वञो 100 मुसलमान आंखे नज़र अचींदा, को जे भाउ सां झगड़ो हले, ज़मीन मथा, संग मथा, सेड़े संदे मथा, कंहिं पण ॻाल्हि मथा, पुलिस थाणे में वञो त मुसलमान वधारे वेठा आहिनि, हिक ॿिए खे जलाइनि पिया, पुराइनि पिया, खोटा केस कयनि पिया, जेल में वञो त मुसलमान वधारे वेठा आहिनि, हर जगह मथे पंहिंजो मुसलमान खोटे कमे में वधारे नज़र अचे थो। इन मां पाण खे मालूम थिए थो जे पंहिंजो समाज, पंहिंजो मुआशरो बिल्कुलु बिगड़ीने ख़तम थी वियो आहे। ॿिए नंबर मथे पंहिंजे समाज में जेको बुराई आम है, केतिरियूं ॻाल्हियूं कयूं, ज़िना ने बदकारी, कंहिंजी इज़त महफ़ूज़ है, केरु है जंहिंखे ख़ातिरी ने गारंटी हुई जे मूंखे कीअं वांदो न आहे, बुराई, बदकारी, ज़िना घर घर में घुसी वियो आहे, इहा हक़ीक़त है। चोरई पंहिंजे समाज में आम है, चीटिंग ने चोरई ई त पंहिंजा मुसलमान हिन में मशहूर थी विया आहिनि, धंधे दूरीअ में, बिज़नेस में, लेन देन में, ॾिने में गिने में पाण खे गैर मुस्लिम मथे विश्वास है, पंहिंजे मुसलमान भाउ मथे पाण खे विश्वास न आहे, इहा हालत है पंहिंजी।
हिकिड़ो गैर मुस्लिम पाण वटि अचे, पंहिंजी दुकान मथां को वस्तु गिने 2,000 जी 50,000 जी, पाण उनखे ॾेई ॾींदासीं, पाण खे विश्वास खईंदो की न, ॾेई ॾींदो। पर हिकिड़ो मुस्लमान भाउ पाण वटि अचे उधार वस्तु खणे लाइ करे, पंहिंजो दिलि नथो चए पाण उनखे ॾियूं, कुला पंहिंजो वहीवट पंहिंजो व्यवहार अहिड़ो बनी वियो आहे, कैरेक्टर अहिड़ो बनी वियो आहे जो पाण मथे पंहिंजो सॻो भाउ विश्वास करे लाइ करे तयार न आहे। ये पंहिंजी हालत आहे। त पंहिंजे समाज में कोई हिकिड़ी बुराई न आहे, कोई हिकिड़ो बिगाड़ न आहे। बिगाड़ जेको पैदा थियो आहे तंहिंजा असबाब करो, रीज़न करो, वजह करो, वजह जाम। आंखे साम्हूं 3 वजह बयान करणु चाहियां थो। पहली वजह खौफ न आहे, पहली वजह खौफ न आहे। ॿिए नंबर मथे जेको वजह आहे उहो इहा आहे जे पाण खे पंहिंजे ज़िमेदारी जो अहसास न आहे। 3 नंबर मथे पाण में ख़ैरखाई न आहे। पहिरें नंबर मथे खौफ न आहे। हिकिड़ो इंसान जेको गुनाह जो कमु करे थो, ग़लती करे थो, भुल करे थो, चोरी करे थो, ज़िना करे थो, चीटिंग करे थो, जेको पण कमु करे थो, उनखे जेकॾहिं ख़ुदा जो खौफ हुए त ही कमु न करे। ख़ुदा जो खौफ पंहिंजे दिलि में बिल्कुलु न आहे। पाण अल्लाह ताला खां बिल्कुलु डिॼूं नथा। तव्हांखे इन ॻाल्हि जी कीअं परवाह न आहे कि किन टाणे मूं मथे को अज़ाब अची वञे, इन वस्तु जी पाण खे कीअं परवाह न आहे। पाण 10 वर पहिला हुआसीं, अॼु उन ई हालत में आहियूं। 20 वर पहिला हुआसीं, अॼु उन ई हालत में आहियूं। उन कथा पण पाण ख़राब बनिया आहियूं, ख़ासा न बनियासीं। डप न आहे, खौफ न आहे। इंसान रोज़ ॾिसे पियो जे मुंहिंजी अखी अॻियां कई जनाज़ा वञे पिया। इंसान रोज़ माटे कई ऐलान कन्ने से सुणे पियो, मोबाइल में वाचे पियो जी ही इंसान गुज़ारे वियो, हू इंसान गुज़ारे वियो। इन जे सर्कल जो माण्हू, इन जो साथी, इन जो दोस्त, इन जी ॼमार जो माण्हू, इन जे धंधे जो माण्हू, बेरा उथियंदल, ॿाहिरां वेहंदल, ॿाहिरां खींदल पीअंदल, अहिड़ा माण्हू। हिकिड़ो माण्हू विचा चुंडिजी वियो, ख़तमु थी वियो, हिनखे कीअं परवाह न आहे, सवारे आउं पण हलियो वेंदो। खौफ न आहे। ये खौफ न आहे जे जंहिं वस्तु मथे आउं दादागिरी कयां पियो, कंहिंखे मञा नथो, पिंड या पिंड, हिकु ॻाल्हि पूरी थी वई। इनखे ई ख़बर न आहे जे सवारे क़बर जे अंदरि इनखे छॾाए वारो केरु किन हूंदो। तूं पुलिस थाणे में वञे तोखे भाउ बचाए लाहींदा, तूं जेल में वञे तोखे भाउ बचाए लाहींदा, तूं कोर्ट में वञे तोखे भाउ बचाए लाहींदा, कंहिं तूं फांदे में वञे तुंहिंजा भाउ तोखे बचाए लाहींदा। पर इन ॻाल्हि खे यादि रखी ला जे मौत खां तोखे केरु किन बचाए सघंदो। क़बर जे अज़ाब खां तोखे केरु किन बचाए सघंदो। क़यामत जो ॾींहुं हिसाब ने किताब खां तोखे केरु किन बचाए सघंदो। पुल सरात मथे वञे खां तोखे केरु किन बचाए सघंदो। इन वस्तु खे इंसान भुली वियो आहे। खायो वेठो आहे, कीअं परवाह न। उधार कंहिं वटां ॾियणे, सामनो जंहिं माण्हू उधार ॾिनो उहो जेकॾहिं घुरे थो भाउ तोखे उधार ॾिनी पाछो ॾे, त उहो गुनाह ई थी थो, उन सां विड़े थो, लॾ खणे नथो। तोजा अॻे कॾहिं मूं खाधा आहिनि साम्हूं दादागिरी। हिकिड़ो त उधार खणणो, उहो उधार जंहिं पाण खे ॾिनो सम्झी लाहियो पाण मथे अहसान कयो आहे, पाण खे ॾुख में कमु आयो आहे। जर पंहिंजे खीचे में पैसा न हुआ त उन पाण खे 2 रुपया ॾिने, उन पाण खे अटो ॾिने, व्याज मथे न, ईअं फ्री में ॾिने, जर थी तरह तूं ॾेई वेच मूंखे। उनजो एहसान पाण मथे, एहसान पाण भुलूं था, उनजी निड़ीअ में पाण हथ विझूं था, ॿिए फिरा जे गिला कए त तोखे ॾिस ॾियूंसां। इहा हालत आहे पंहिंजे मुस्लमान जी। कुला इनखे ख़बर आहे आउं मुल्क जो धणी आहियां, आउं त वॾो को इंसान आहियां, मूंखे साम्हूं अचींदो केरु, ॾिसी करे केरु अचे थो। तोखे साम्हूं केरु अची न अचींदो, तोखे साम्हूं मलकुल मौत अचींदो, तोखे साम्हूं मुनकर नकीर अचींदा, तोखे पकड़ींदा न जर ॿिन्ही बाज़ुनि में जले। तेर चवणे लौला अखरतनी इला अजरिन क़रीब, थोड़की मोहलत ॾियो, 2 मिंट न, पोइ मोहलत की न मिलंदी। ही टाइम हिकिड़े जी फिर आहे। खौफ न आहे पंहिंजे दिलि में, पाण दिलेर थी विया आहियूं, पाण बेखौफ़ थी विया आहियूं। पाण खे खपे ईअं पाण कयूं पिया, मूंखे पुछंदो केरु, तोखे अल्लाह ताला पुछंदो, ॿियो केरु पुछंदो। 2 नंबर मथे पंहिंजे समाज में जेको बिगाड़ आहे तंहिंजी वजह ई आहे जे पाण खे पंहिंजी ज़िमेदारी जो अहसास न आहे। इन ॻाल्हि खे यादि रखो, जे बुराई वधंदी, बुछाण वधंदी, गुनाह वधंदा, बदकारियूं वधंदियूं, ई थिए वारो आहे। नेकी जेको आहे इनखे वधाइणी पए थी।
भलाई के वधाणी पए थी, महिनत करणी पए, बुराई के वधाए करे महिनत न करणी, पिंड ई वधे पई। इनके रोके ला करे ॿिया जेको समाज जा 4 माण्हू आहिनि उहो महिनत कई। पाण गुरू आहियूं, पाण सम्झो त आऊं गुरू कयां, मूं वटि अॻी थिए न, नमाज़ पढ़ियासीं सलाम वारे रवाना, चए पाण गुरू कयूं। भई खाली नमाज़ न आहे पाण मथे ॿियूं कई ज़िमेदारियूं आहिनि, ने उहा ज़िमेदारी जेकॾहिं पाण अदा न कई त पाण पिन पकड़ावासीं। पंहिंजो सॻो पुत्र, पंहिंजो सॻो भाउ ग़लति रस्ते मथे आहे, पाण खे ख़बर आहे खोटो करे पियो, चोरियूं करे पियो, चीटिंग करे पियो, कूड़ करे पियो, ठगी करे पियो, ज़िना करे पियो, माण्हू खे हैरान ऐं परेशान करे पियो, पे खे ख़बर अथई आहे पे ॾाड़ीअ वारो नेक नमाज़ी 5 टाइम नमाज़ पढ़े, अने पुत्र एतिरे फैल रस्ते मथे आहे, पे कॾहिं हिकिड़े फेर न आहे चए पुत्र तूं कई कोन तूं ये पंहिंजी नमाज़ क़यामत जो ॾींहुं पंहिंजे मुंहुं मथे हणे मचींदी। हा पाण हिकिड़ी फेर चई छॾियूं मुंहिंजा पुत्र हिन वस्तु मां तूं हथ कढींदा, इहा ख़ासी ॻाल्हि न आहे। न उहो पुत्र पाण खे पोइ न मञे त अल्लाह ताला पाण खे हथ ॾिने कारवाई कयूं, न पोइ जेकॾहिं न मञे तालुक तोड़े लाहियूं, तोजो ने मुंहिंजो कीअं पिंड में न आहे अॼु वटा, तो तोजे रस्ते ऐं मुंहिंजे रस्ते पाण कयो आहे न आहे कयो, पाण सपोर्ट कयो आहे खोटे माण्हूअ खे, मुंहिंजो भाउ आहे हथ कीअं कढां, मुंहिंजो पीउ हथ कीअं कढां, मुंहिंजो पुत्र हथ कीअं कढां, यानी पाण खे बुराई अॻियां वधाइण में मज़ा अचे थी, बुराई ख़त्म करे में न, पाण मथे ज़िमेदारी है। बुरो इंसान जेको पण वे, ख़राब इंसान जेको पण वे, ज़बान खोलियूं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन रआ मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदी। आमा को पण इंसान गुनाह गलती भुल को पण इंसान ॾिसे उन मथे फर्ज़ बने तो ज़बान से रोके, मुंहिंजा भाउ खोटो कयईं तो न कर, ईअं कंहिं ते ज़ुल्म न कर, कंहिंजा पैसा न खा, कंहिंसे चीटिंग न कर, कंहिंजी इज्जत मथे नज़र तो न विझ, चओ हथ से रोके जो फर्ज़ है पाण मथे। हथ से जेकॾहिं को माण्हू न मञे त ज़बान से रोकियो, ज़बान से जेकॾहिं को इंसान न मञे त पासो कयो, पोइ कोले मथे हथ रखी भेरा हलो न, पाण ईअं कयूं था। 3 नंबर मथे ख़ैर खाई पाण मां ख़त्म थी वई है। ख़ैर खाई यानी हिक ॿिए लाइ करे पेट भरे, हिक ॿिए लाइ करे पंहिंजो पेट भरेज नथो। अॼु माण्हूअ जी हालत पाण मिणी जी आहे, जेकॾहिं कंहिंजी इज़त मथे हमलो थिए थो त पाण राज्य थी करे ताड़ियूं वॼायूं था, होटल मथे चौके ने चौराहे मथे वेही करे ॿियनि जी इज़त खे पाण उछालियूं था, पाण रियाणी में उहा ॻाल्हि कयूं था जेको ॿिए जी इज़त जी ॻाल्हि आहे। भला एतिरे लाइ करे जे ॿिए जी इज़त खे पाण इज़त सम्झूं नथा, ने इहा ॻाल्हि जेको आहे जे पंहिंजे दिलि में जेकॾहिं ख़ैर खाई की न हूंदी त पाण मुस्लमान न आहियूं। जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कई था कि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां आयुसि, मूं इस्लाम क़बूल कयो, जॾहिं बैअत कई रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मथे हथ रखी करे बैअत कई, तर मूं से बैअत कयो जो कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल, कलमो पढ़ोसि, पोइ नमाज़ काइम कने, ज़कात ॾिने, मूं वटि कई वाइदा गिणो, उन्ही मां हिकिड़ो वाइदो ई पण गिणो हो अन नुस्हु लिकुल्लि मुस्लिमिन, तूं हर मुसलमान जो ख़ैर खा बनने, इन ॻाल्हि खे यादि रखना है। वाइदो कर मूं से, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाइदो गिने था, हर मुसलमान जो ख़ैर खा बनने, इन ॻाल्हि जो तूं वाइदो कर, चए मूं वाइदो कयो, ने वाइदो अहिड़ो निभायो, वाइदो अहिड़ो निभायो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में वेंदा रहिया आहिनि, हिकिड़े फेरा उनखे घोड़े जी ज़रूरत पए थी, घोड़ो खपे थो, पिंड जे गुलाम के नौकर के कोठे रवाना थिए था, बाज़ार मथे अचनि था, गुलाम के चए था ही बाज़ार जो गेट है, तूं इन मथे उभी रहो, हितां को खासो घोड़ो मटे को माड़ो घोड़ो गिनी अचे विकिणे त तूं गिनी गिनज पाला करे, न आउं हुन गेट मथे वञा थो, जेकॾहिं मूंखे को खासो घोड़ो मिलियो त आउं गिनी अचां। हिकिड़े गेट मथे, बाज़ार जे गेट मथे पिन जरीर बिन अब्दुल्ला उभा आहिनि, ॿिए गेट मथे गुलाम को बीहारे छॾियो, नौकर खे, हिकिड़ो माड़ो घोड़ो गिनी आयो, भलो बहितर घोड़ो,
गुलाम से नौकर से गाल बोल थी, माड़ो उन चयो 300 रियाले में घोड़ो ॾियां, 300 दिरहम में। ॻाल्हि थी 300 में निकी थियो न, घोड़े के पाड़े मालिक वटि आया। जरीर बिन अब्दुल्ला के जर घोड़ो साम्हूं ॾिने, उन धणीअ तर चई, ए जरीर, ही तो जो गुलाम है, इन से मुझी ॻाल्हि थई है जे 300 दिरहम में आउं घोड़ो विकणा थो, पण तूं पिंड न्यार जे मुंहिंजो घोड़ो 300 दिरहम जो है वधारे है। चढ़ी घोड़े के चक्कर लगाए चेक कई, तेरे चे तो जो घोड़ो वधारे जो है। 700 या 800 दिरहम में घोड़ो गिणे, 300 में ॻाल्हि थियल, सामलो माण्हू 300 में ॾियण लाइ करे तैयार, पण 700 या 800 दिरहम में घोड़ो ॾिने न गिणे। जर गुलाम अचे, नौकर अचे, ए मालिक, घोड़ो 300 जो मूं ॻाल्हि करे छॾी, सामलो माण्हू तैयार हो ॾियण लाइ करे, पोइ 800 में कुला गिणा, एॾो नुक़सान 300 में पाखे मिलियो थे। तेर चए, मूं मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से वाइदो कयो जे आउं हर मुसलमान जो ख़ैरखा बनी करे रहंदुसि। ये ख़ैरखाई है कि मुझे मुसलमान भाउ जो कॾहिं नुक़सान न थिए, न ईमान जी निशानी है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला युहिब्बु अहदुकुम ला युमिनु अहदुकुम हत्ता युहिब्ब लि अखीहि मा युहिब्बु लि नफ्सिहि। ऐं तेस ताईं ईमान वारा की न थी सघंदा, तव्हांजो ईमान मुकम्मल की न थींदो, पूरो की न थींदो, जेस ताईं ऐं जेको वस्तु पिंड लाइ करे पसंदि कयो था, उहो वस्तु पिंड जे भाउ लाइ करे पसंदि कयो। आंखे जेकॾहिं पसंदि आहे जे मुंह से को चीटिंग न करे त ऐं ॿिए से चीटिंग न कयो। आंखे जेकॾहिं इहा वस्तु पसंदि आहे जे मुंहिंजो पैसो चोरई न थिए त ऐं पण ॿिए कंहिंजी चोरई न कयो। आंखे जेकॾहिं इहा पसंदि आहे जे आउं उधार मूं वटां को उधार खणी वञे ने पोइ मूंखे पाछो न ॾे, अहिड़ो मूं से न थिए त ऐं पण ॿिए कंहिं से अहिड़ो न कयो। आंखे जेकॾहिं इहा वस्तु पसंदि न आहे जे मुंहिंजी इज़त मथे, मुंहिंजे घर मथे, मुंहिंजी माउ मथे, मुंहिंजी भेण मथे, मुंहिंजी धीअ मथे को खोटी नज़र विझे त ऐं पण कंहिंजी माउ न धीअ न भेण मथे खोटी नज़र न विझो। ही ईमान पाण खे ॾसे थो, ही इस्लाम पाण खे ॾसे थो। जॾहिं पाण इन वस्तु मां हथ कढिया त पंहिंजो समाज, पंहिंजो मुआशिरो बिगड़ी वियो आहे। न मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, इलाज ई आहे, इलाज हिकिड़ो आहे जे इस्लाम जी असल तालीम मथे पाछा वरी अचो। पहले नंबर मथे मूं ॻाल्हि कई हुई, पाण में झगड़ा हूंदा, फितना हूंदा, फसाद हूंदा, लड़ायूं हूंदियूं, रीसूं हूंदियूं, कई वस्तु हूंदियूं, पण जेकॾहिं पाण मुसलमान आहियूं त ॿिए मुसलमान भाउ खे ख़ुदा कारण पाण माफ़ करे छॾियूं। फितने के, झगड़े के अॻियां न वधायूं। झगड़ो अॻियां वधाए में कंहिंजो पण फ़ाइदो न आहे। पाण पिंड पुलिस थाणे जा धक्का खाईंदासीं, को कोर्ट जा खाईंदासीं, को जेल जा खाईंदासीं। पैसो वापरंदो, कई माण्हू झगड़े में, वौदे में, ज़िद में भिखारी बणी विया, भिखारी। पैसा हुआ विया, वाण हुआ विया, ज़मीनूं वियूं, घर मकान मड़े विकणा पिया, पण झगड़े में हथ न कढा। केस खटणो ते खटणो, को जेल में पूरा पिया, को कोर्ट में धक्का खणे पिया, को पुलिस थाणे में वेठा, ये पंहिंजी हालत है। हिक ॿिए खे माफ़ करे छॾियो, बस ख़तम। ने माफ़ करण अल्लाह ताला खे पसंदि है। हिकिड़ी दुआ पाण रमज़ान में पढ़ूं था, पाण मिणी यादि हूंदी, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ूवुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। ए अल्लाह, तू माफ़ कंदड़ आहीं, माफ़ीअ खे तू पसंदि कहीं थो, ऐं मुंहिंजा रब तू मूंखे माफ़ करे छॾ। माफ़ीअ खे पसंदि कहीं जो मतिलबु ई आहे जे अल्लाह तू पसंदि कहीं थो जे मुसलमान हिक ॿिए खे माफ़ कई, माफ़ कयो। माफ़ करे से को माण्हू नंढो नथो थिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गारंटी है, वमा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़्विन इल्ला इज़्ज़ा। जेको इंसान कंहिंखे माफ़ करे थो, अल्लाह उन जी इज़त में वधारो करे थो। इज़त वधे थी, घटे नथी। चे माफ़ कया, माण्हू खिलंदा, चे माफ़ करे छॾिया, इहो पटको मुंहिंजो लही वेंदो, की न लहंदो। अल्लाह तुंहिंजी इज़त खे दुनिया में पण वधाईंदो, अल्लाह रब्बुल आलमीन इज़त खे आख़िरत में पण वधाईंदो। जेको इंसान दुनिया में कंहिंखे माफ़ कई था, अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं उन्ही खे माफ़ करे छॾींदो। पाण गुनहगार आहियूं, पाण ख़ताकार आहियूं, पाण सियाकार आहियूं, पाण बदकार ने बुरा आहियूं, केतिरा गुनाह कया आहिनि, पाण खे ख़बर आहिनि, अल्लाह खे ख़बर आहे। माण्हू के साम्हूं खासा बणिया वेठा आहियूं,
पर केतिरा ख़राब आहियूं पांखे ख़बर आहे। ई गुनाह क़यामत जो ॾींहुं अल्लाह के साम्हूं अचे, अल्लाह पर्दो विझी छॾे जे मुंहिंजा बाना मूं तोखे माफ़ कयो। इन लाइ करे पांखे हिकिड़ो ज कमु करणो आहे, जे पाण ॿिए खे माफ़ करे छॾियूं। कंहिंटा भुल थई, कंहिंटा ग़लती थई, जेकी पण थई खता, ख़ुदा कान मूं माफ़ कयो, इन नियत सां जे क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला मूंखे माफ़ करे, अल्लाह पांखे माफ़ करे छॾींदो। झगड़े के, फितने के, फसाद के अॻियां न वधायो। अल्लाह फरमाए ज़हरल फसाद फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास। जेको दुनिया में फितनो फैलियो है, समाज में, मुआशरे में जेके पण गुनाह थी था, ग़लतियूं थी थियूं, जेकी पण फसाद फैले थो, माण्हू पिंड फैलाइनि था, तंहिंजी इंसान खे पोइ सज़ा पण मिले थी। इन मुंहिंजा अज़ीज़ भाइर ॻाल्हि मां पाण सम्झी रहिया आहियूं जे पाण सज़ाऊं मिले पई, पाण हैरान ऐं परेशान थियूं पिया। पाण खे इस्लाम जी असल वाट मथे अचणो पवंदो, हिक ॿिए जो ख़ैर खां भरणो पवंदो, हिक ॿिए खे माफ़ करणो पवंदो, हिक ॿिए खे ख़ासी ॻाल्हि ॾसणी पवंदी, हिक ॿिए खे गुनाह खां रोकणो पवंदो। ई पाण सचा ऐं मुस्लमान हूंदासीं त थींदो, अने न त पाण कीअं थींदो। पंहिंजो समाज बिगड़े पियो, अञा पण बिगड़ी वेंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, जेके पण ॻाल्हि मां क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ सुयूं, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुस्लमान खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुस्लमान भाई के हर क़िस्म जी फितने फसाद खां बचाए। पाण में जेकी पण झगड़ा ऐं फितना ऐं फसाद अल्लाह रब्बुल आलमीन खे ख़त्म फरमाए। पाके इस्लाम मथे जियारे, ईमान मथे पाके जियारे, पंहिंजो ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे फरमाए। जेकी मुसलमान परेशान हाल आहिनि, अल्लाह उनजी परेशानी खे दूर फरमाए। जेकी मुसलमान कर्ज़े में आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे कर्ज़ में लेणो ख़त्म फरमाए। जेकी मुसलमान बीमार आहिनि, अल्लाह ताला उनखे शिफ़ाए कामिला अजरा अता फरमाए। जेकी मरी विया, अल्लाह रब्बुल आलमीन उनजी क़ब्र खे गुशा अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون. अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।